ونشهد أن سيدنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين وقال الله تعالى في مقام آخر قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم وقال الله تعالى في مقام آخر إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ हिकिड़ो मुंहिंजो गलो वेठल ॿियो शायदि मानी बि कान खाधी अथव सलाह ई कान थी निकिरे बुलंद आवाज़ सां बाबा साईं ऐलान त थियो मानी जो एतबार कोन थियो वॼा साईं वारनि ते अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्म बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मोहतरम सामीन हज़रात, हिन वक़्तु तव्हांजे अॻियां अल्लाह तबारक व तआला जल्ल शानुहु जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद जे 11हें सिपारे सूरत तौबह जे 15 रुकूअ जी इब्तिदाई हिकु नंढड़ी आयत ऐं ॿी आयत 3 सिपारे सूरत आल इमरान जे 4 रुकूअ जी इब्तिदाई हिकिड़ी नंढड़ी आयत आहे। एतिरो बि जे दुआ कंदव त मां ॻाल्हाए सघां। मूंखे त हुकुम थियो सुबुह 10 बजे पहुचजो। ही अल्हम्दुलिल्लाह मदरसे जे तरफ़ खां सालानो विस्तार फ़ज़ीलत उलमाए किराम हुफ़ाज़ व क़ुराए इज़ाम कॉन्फ्रेंस रखी वई आहे। इश्तिहार में भी लिखियल हो त बराए ईसाले सवाब मरहूमीन। कुर्सी कढ़ी रखी अथव यार ॻाल्हायो न, महिरबानी कयो, भला कहिड़ी ॿोली सम्झंदा आहियो? हिननि खे तव्हां बसि करायो। अल्लाह ताला मरहूमिन जी मग़फ़िरत फरमाए। उस्ताद साईं मौलाना यार मोहम्मद, उस्ताद साईं मौलाना मोहम्मद मूसा, मौलाना मोहम्मद हारून ऐं मौलाना उबैदुल्लाह
अल्लाह ताला उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए। आमीन चओ बाबा। उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। आमीन कोन था चओ। जन्नतुल फिरदौस में आला मक़ामात नसीब फरमाए। वाइज साईं वारा कंदा उन्हनि जे जुमिले हसनात ऐं नेकिन खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। जेका का कमी बेशी थी वई आहे अल्लाह ताला उन जे जाइ ते हसनात लिखराए छॾे। आमीन चओ। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शफ़ाअत नसीब फरमाए। तहां ऐं असांखे बि अल्लाह ताला हुज़ूर जी शफ़ाअत नसीब फरमाए। हाणे त यार आमीन चओ भला। अल्लाह ताला हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सच्ची मोहब्बत ऐं ताबेदारी नसीब फरमाए। हिन दिस्तार बंदीअ जे प्रोग्राम में उलमा ऐं अहलुल्लाह जी शिरकत बाइस सआदत आहे। मुंहिंजे लाइ बि ख़ुशकिस्मती आहे। मां त सफ़र करण जहिड़ो बि कोन्हे आहे। हिकिड़ो बि ॾिसां थो मुंहिंजे पाड़े जो मस्जिद खां घर खां मस्जिद, पर हुकुम थियो तव्हांजे वॾनि खां यारी आहे। उस्ताद साईं यारमन सां यारी हुई, साईं मोहम्मद मूसा सां यारी हुई। मुंहिंजो को मूंखे वाइज़ करणु कोन पियो ॾिए, मतां यार जो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा। मां वाइज़ करण जो चौथो जुमो आहे। मां ॻोठ में जुमो कोन थो पढ़ाए सघां। जिन दोस्तनि खे ख़बर आहे उन्हनि खे ख़बर हूंदी। अहिड़ो को थ्रोट इन्फेक्शन थियो आहे, पर मां बसि पंहिंजी हाज़िरी हणाई। अल्लाह साईं क़बूल करे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जुलूस साअतिन इंदल उलमा अहब्बु इलल्लाहि मिन इबादति अल्फ सनतिन। सुभाणे अल्लाह चओ त मानी कयां। अहिड़ो रखियो तवजो चेल में सूर पइजी बस ठीक है। और पाण चलो टाइम पूरो थिया। ॿियनि बुज़ुर्गनि जो वारो आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो हिननि उलमा अहलुल्लाह जी महफ़िल में हिकिड़ी घड़ीअ जे लाइ वेहणु। मूंखे त 2-3 कलाक थी विया आहिनि। दुआ कर त अल्लाह क़बूल करे। तव्हां जे बि इज्तिमा में शिरकत खे अल्लाह ताला क़बूल करे। साईं फरमायो जुलूस साअतिन इंदल उलमा इन्हनि आलिमन अहलुल्लाह वटि हिकिड़ी घड़ीअ जे लाइ वेहणु, हिकिड़ी साअत जे लाइ वेहणु। महबूब फरमायो अहब्बु इलल्लाहि मिन इबादति अल्फ सनतिन। अल्लाह ताला वटि 1000 सालनि जी बेरिया इबादत खां बहितर आहे। ईंदा बुज़ुर्ग ॿुधाइनि था पिया। मां वरी पंहिंजे साईं शबीर अहमद साहब अॼु उथी विया। साईं मुल साहब अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह सां मुंहिंजी अक़ीदत मंदी हुई। मां पहिरियों दफ़ो इहा हदीस साईं खां ॿुधी। साईं फरमायो त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा। हे माना बस तहां पोइ करे ॿुधाइजो। टाइम त आहे कोन्हे। आहे यार हिन मारे छॾियो। मवाजनि जे अॻियां पियो चाहे पिया खसियोसीं या मूंखे बि ॾियो। साईं महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सब चओ सल्लल्लाहु। ॾाढिया बाबा हींअर खां ई रोज़े जी नियत में आहियो छा? रखंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾींदो। पीअंदुसि कोन्हे पीअंदुसि सच में कोन्हे पीअंदुसि। महबूब फरमायो त या त आलिम थियो उहो भला टाइम गुज़री वियो त या मुतअल्लिम थियो आलिमनि जा शागिर्द, या आलिमनि सां महबत करण वारा थियो, या आलिमनि खे ॿुधण वारा थियो। घणनि जमायतुनि मां साईं थियो या आलिम थियो। ॻाल्हाइण जे रख था वालाए साईं कंडियार वारा FIR कटींदा आहिनि छा जेको ॻाल्हाईंदो आहे वाइज़ में। त साईं ॿोली मुंहिंजी कोन था सम्झ लाइ लाउड बंदि करे छॾियईं।
हाँ, या आलिम थियो या आलिमन जा शागिर्द थियो या आलिमन जा ॿुधंदड़ थियो या आलिमन सां मोहब्बत करण वारा थियो। महबूब फरमाए त वला तकुन खामिसा फतुहलक, पंजी जमात मां न थिजो न त तबाह में बर्बाद थी वेंदो। माना आलिमन सां अहलुल्लाह सां दुश्मनी करण वारा न थिजो, उन्हनि सां बुग़्ज़ करण वारा न थिजो, उन्हनि सां हसद करण वारा न थिजो। मुंहिंजे कलील मुताले में आयो आहे ॿ गुनाह मिठा अहिड़ा आहिनि, दुआ कर त अल्लाह सभिनी गुनाहनि खां तौबह करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। साईं फरमाए त मन आदाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्ब। 10 खां पे तो फ़ोन करे किथे पहुता आहियो, चयो चाचे ॻाल्हायो आहे, चाचे इजाज़त ॾिनी आहे, जे पोइ भला तव्हांजी मर्ज़ी। मन आदाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्ब। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो हदीस कुदसी इनखे चइबो आहे त फरमानो अल्लाह जो हुजे, पढ़ी करे ॿुधायो मोहम्मद रसूलुल्लाह हुजे। साईं फरमाया जेको मुंहिंजनि आलिमनि मुंहिंजनि अहलुल्लाह अल्लाह वारनि सां बुग़्ज़ थो करे, दुश्मनी थो करे, महबूब फरमायो अल्लाह ताला हुन सां ऐलान जंग थो फरमाए। समझियो ॻाल्हि अलाए कोन, वोट त कोन ॾींदो, भला मोहब्बत त कयो। मुश्किल आहे, चयो गुरू मेरे गप जो चॾो आहे। ॿियो ॿुधायांव, ॿियो कहिड़ो गुनाह हुआ जंहिंखे अल्लाह उन जे रसूल चयो आहे त इहा मूंसां जंग कया। ॿुधायांव, कंडियारे वारा मञींदा आहियो क़ुर अलाए कोन। कारी साहिब साईं हलिया विया हुजनि हा त कचहरी थिए हा, कुझु शागिर्दनि खे घुरायो हा, ईंदा हे त वरी उस्ताद आने निकाले छा पुछंदुसि। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वज़रू मा बक़िय मिनर रिबा इन कुंतुम मुमिनीन फ़इन लम तफ़अलू फ़अज़नू बिहर्बिन मिनल्लाहि व रसूलिहि। ए ईमान वारो अल्लाह खां डुरियो। असांखे के छा चवां, व्याज छॾियो, कंडियारे में व्याज जो रवाज कोन्हे न। असां वटि त वाणियुनि खां वधीक मुस्लमान था थी व्याज खाइनि। असेंबलीअ में ॿुधो हूंदो हिंदू हिकिड़े असेंबलीअ में बिल पेश कयो त साईं शराब हराम आहे, शराब बंदि कयो। मुस्लमान हिकिड़ो उथी बीठो, उनखे रिजेक्ट कयो। साईं ईअं कीअं कंदो, माण्हुनि जा वॾा मसइला थींदा। 2 गुनाह अहिड़ा जेके हुज़ूर फरमायो, रब जे क़ुरान में फरमायो त इहो अल्लाह ऐं उन जे रसूल सां जंगिया। हिकु अल्लाह जे वलीअ सां दुश्मनी, अल्लाह ऐं रसूल सां जंग। ॿियो व्याज। असां ॿेर वारा वॾा लफ़्ज़ फरमाईंदा, मुंहिंजो हिसो कान्हे जो मां चई सघां, चवंदो त मां नकुल करे वेंदुसि। इन उलमा किराम खे लख लख मुबारक हुजनि। आहे त हिकिड़ो बि कोन, साईं खे मुबारक ॾेई थो छॾियां। इन्हनि हुफ़ाज़ खे, इन क़ुरा हज़रात खे लख लख मुबारक हुजनि। उन्हनि जे वालिदैन खे मुबारक हुजनि, उन्हनि जे उस्तादनि खे मुबारक हुजनि, मुंतज़मीन खे ऐं मुंतसिबीन खे, मुतअल्लिक़ीन खे लख लख मुबारक हुजनि। भिटाईअ बि साईं मुबारक ॾिननि। हो कोन, उनखे कोन घुराईंदा हुजा। हाणे जेको चवंदासीं भिटाईअ जो मां हाफ़िज़ आहियां, अलाए कहिड़ो साईं चवंदो आहे। मां त चयोमांसि कूड़ थो हणी। हे साईं क़ुरान जो मौजज़ो आहे। हिननि क़ुरा हज़रात जे महिनतुनि खे सलाम आहे। 7-8 सालनि जे ॿार जे सीने में बि अल्लाह जे क़ुरान जा 30 सिपारा महफ़ूज़ आहिनि। मां 3 सालनि जो आहियां, हींअर 75 साल जो थी वियो आहियां। मूंखे हिकिड़ो किताब बि यादि कोन्हे, अॼु ताईं बि मुतालियो कंदो रहियो आहियां। क़ुरान जो मौजज़ो आहे साईं। भिटा यादि करण में मज़ाक आहे। 7 शेर यादि अथसि, 7 ई ग़लति पढ़ंदो आहे। मां चयोमांसि तो बेटा एॾो साल ॾिठो ई कोन्हे को, तो ट्रकनि था पे त पढ़ी यादि कया आहिनि। बेटा ये मुबारक ॾिन क़बूल को त चवां। चए तो भले ॼायूं माहिरूं संधियूं सालिहनि। चओ सुभान अल्लाह।
भली ॼायूं माहिरूं संधियूं साॾहन महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि आशिक़ अब्दुल लतीफ़ चए बाक़ी ॿियनि वीचारनि त ओ जाॻाई अजाया कया उन्हनि आलमनि खे मुबारकूं उन्हनि जे अमड़नि खे मुबारकूं उन्हनि जे उस्तादनि खे मुबारकूं जेके ख़िदमत करण वारा आहिनि सभिनी खे मुबारकूं जहाँ जेके वरी इन तक़रीब में अची शरीक थिया हो तव्हांखे बि मुबारकूं दिस्तार बंदीअ जे प्रोग्राम में उलमा अहलुल्लाह जी शिरकत वाइज़ वरी मिठे क़ुरान जो चओ सुभान अल्लाह साईं हाणे जेतिरो टाइम चवंदो त मां हलंदुसि आवाज़ तो कोन्हे भई लाउड वारो न ॻाल्हाए टाइम पूरो थी वियो आहे 45 अंत ताईं जी त मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में बेटा साहब जो शेर आहे मां त फ़क़ीर आहियां शायदि न चई सघां हा मूंखे मूं पिरनि ॿधी विधो ॿार में मथां ईअं चवनि त मंदा पांदो पुसां ईअं 3 कलाक वेठो आहियां 3 कलाक त वाइज़ कया न सॼो महीनो तव्हांजे शौक़ में मां वाइज़ कोन कयो पंहिंजो जुमो ई मां न पढ़ायो आहे दिस्तार बंदीअ प्रोग्राम में वाइज़ वरी मिठे क़ुरान जो चओ त सुभान अल्लाह साईं नूर अला नूर वो कीअं सिंधी में चवंदा आहियूं खीर में खंड या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन क़ुल बिफ़ज़लिल्लाहि व बिरहमतिही फ़बिज़ालिका फ़लयफ़रहू हुव ख़ैरुम मिम्मा यजमऊन माना वरी भिटाई थो करे मां कोन थो कयां टाइम कोन्हे साईं बाक़ी 10 मिंट रखिया आहिनि 10 मिंट त मूंखे खंघड़ में गुज़री वेंदा जिद वहदहू ला शरीक लहू कंहिंखे वठणो थो वञे हा वहदहू ला शरीक लहू चवंदो आओ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्हा तरको म पाए तो बह संदी तस्बीह पढ़ी सा पुजाए प्रिय संदी हीअ ॻाढड़ी साहीअ सां हंडाए सुभाणे अल्लाह त चवनि हे कंहिंजी ॻाल्हि आहे साईं वइन्नहू लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक लितकून मिनल मुंज़िरीन बिलिसानिन अरबिय्यिन मुबीन सुभान अल्लाह चवंदो त मां चांहि जो ढुक पी वठंदुसि भई साईं महाराज त नंढा मौलाना ज़ियाउल क़ासिम कंहिं ॿुधो या ॾिठो हा साईं आयो त नंढड़ा चङे जुग जो आहे उते तकीर कंदो कंदो ज़ोर ॾेई हो पूरो जग चांहि जो पी वेंदो हो साईं वहदहू ला शरीक लहू चवंदो आओ फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्हा तरको म पाए तो बह संदी तस्बीह पढ़ी सा पुजाए प्रिय संदी हीअ ॻाढड़ी साहीअ सां हंडाए ना का पंहिंजे नफ़्स खे का सई वाट सवाए आशिक़ अब्दुल लतीफ़ चए त संदी दोज़ख बाहि तो आॾो ई न अचे सुभान अल्लाह ते कस्ती लॻे वाला ऐसा अल्लाह कंजूस अहिड़ा आहिनि तव्हांजा जमायती हिकु ग़ज़ल खे रुपयो कोन ॾिनो मां 100 जा नोट खणी आयुसि मां चयो बीह मुड़ुसि चवंदो मां मुंहिंजी कुर्सीअ ते वेही रहियो मां बि रुपयो कोन ॾिनोमांसि हिकिड़ी हदीस शरीफ़ पढ़ां भला 5 मिंट आहिनि त बुखारी शरीफ़ वारे बि आंदी आहे मुस्लिम शरीफ़ वारे बि आंदी आहे मुत्तफ़क़ुन अलैहि हुनखे चवंदा आहिनि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे शागिर्द क़ारी उबय बिन काब खे फरमायो इक़रा अलैया पुट उबय मूंखे रब मिठे जो मिठो क़ुरान त पढ़ी ॿुधाए चओ सुभान अल्लाह तव्हां थकिया हो तव्हांजी मर्ज़ी आहे हाणे बसि कयो त भतु खाओ वक़फ़ो कंदो या भतु बि पिया खाइनि हा वक़फ़ो थींदो पर तव्हांजो इंतज़ारु ईअं थी मौलवी मंतिकी पुट उबय मां आहियां हिननि जो ख़ादिम साईं मूंखे रब मिठे जो मिठो क़ुरान त पढ़ी ॿुधाए हो बि हुज़ूर जो ग़ुलाम हो न
सही अन अक़राउ अलैका व अलैका उनज़िल क़िबला क़ुर्बान वञा तहां जे मथां पुनल रब 83 पारा क़ुरान नाज़िल फ़रमायो। सही तहां क़ुरान पढ़ो त असां तहां जा ग़ुलाम, तहां जा शागिर्द, तहां जा सहाबी, तहां मिठे मुहम्मद रसूलुल्लाह जे ज़बान अतहर खां पुनल रब जो मिठो कलाम ॿुधऊं। हुज़ूर फ़रमायो त अल्लाह हुकुम कयो आहे, सम्झो था, हो बि त हुज़ूर जो ग़ुलाम हो न। हुज़ूर फ़रमायो त साईं मूंखे अल्लाह हुकुम कयो आहे त उबय बिन काब खे चओ त क़ुरान पढ़े। हुन जो से अल्लाह सम्मानी कारी सम्झी माना तहां कान सम्झी कि साईं भला अल्लाह मुंहिंजो नालो खणी चयो आहे छा त उबय बिन काब खे चओ त क़ुरान पढ़े। हुज़ूर फरमाया त नाम अल्लाह सम्माक, हा हा पुनल रब तुंहिंजो नालो खणी चयो आहे त उबय बिन काब खे चओ त क़ुरान पढ़े। मां अल्लाह बि उन जो क़ुरान ॿुधां, तूं मुस्तफ़ा बि हुन जो क़ुरान ॿुध। दुआ कर त अल्लाह ताला अहिड़ो इख़लास अता फ़रमाए। आमीन त चओ। पुनल रब खां फरमाइश पई अचे त उबय बिन काब क़ुरान पढ़े। भिटाए बि माना कई साईं। मुंहिंजो दोस्त चवंदो आहे भिटाई भरिसां बीठो हो, भला भरिसां न बीठो हो त तर्जुमो त कयईं। चए थो मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, मोहबत हुजे पोइ जहिड़ी तहिड़ी भला क़बूल करण वारो आहे। मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जन, तन जो सराफन अण तोड़ियो ई अघाइयो। पर चा उत पाए मन में सन्हो कतियो जन, तन जो सराफन दुको ई दाखिल न कयो। दुआ कर त अल्लाह ओ इखलास अता फरमाए कि त मैं जो सर्ब सजदा कभी हुआ तो ज़मीं से आने लगी सदा। अल्लाह वारे अजीब लफ़्ज़ चया। तव्हां न को सिंधी था सम्झो, न को उर्दू था सम्झो, न को भिटाई था सम्झो, न को क़ुरान था सम्झो। मां पियो थो हलां चइनि जुमनि जी मूंखे बि कसरत अॼु पूरी करणी आहे। अल्लाह जे तरफ़ खां जंहिंखे हुकुम थो अचे, फरमाइश थी अचे, साईं इहो बि त इख़लास हूंदो न। उलमा अजीब नुक़्तो लिखियो आहे त वखर मिलंदो वखर वारे वटां। कंहिं वटां साईं? भला वखर नथा सम्झो त सब्ज़ी मिलंदी सब्ज़ीअ वारे वटां, अनाज मिलंदो अनाज वारे वटां, लोह मिलंदो लोह वारे वटां, इख़लास बि मिलंदो इख़लास वारे वटां, अल्लाह बि मिलंदो अल्लाह वारे वटां। कि अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिलेगा। अल्लाह वार को फरमाए सही, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह न मिलेगा। अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। रब बि फरमाए त या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। अलाए तव्हांखे छा ॿुधणो हो, ॾाढो सच में ॾुख बि थियो। हेॾो वॾो प्रोग्राम, हेॾी वॾी दावत, माण्हू कुल इहे से कंडियारे बाज़ार वारा ई कोन आया आहिनि छा? परियां पोइ ईंदा, इन करे असां जहिड़ी संढोड़ खे तव्हां अॻे हलाए छॾियो। मां बि साईं टे परे ताईं वेठो आहियां, उस्ताद तोखे त तकड़ि कान्हे, को ड्राइवर तकड़ि न करे, भई असांजो ख़ैरु आहे। चए थो या वे हो पिरिन वटि या कर पिरिन जी पचार। सुभाणे अलाह चओ, मां भला भिटाए खे भेरो ॾेई वञा। या वे हो पिरिन वटि या कर पिरिन जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर न करे कंहिंखे। शुक्र मिलियासे सुपरी जेरे जानिब यार, वेठे जिन जी वट में कोड़े थिया करार। धणी कर मधार पाड़ो तिन पिरियनि खां। अल्लाह बि फरमायो त या अय्युहल्लज़ीन आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। ए ईमान वारो तक़वा इख्तियार कयो ऐं सचनि जो साथ ॾियो। असां ॿेर वारनि से तर्जुमो कयो त सचूं के साथ रह पड़ो। तो मोरन जहिड़ा माण्हू जिन जो पारस जहिड़ो प्यार, कीअं विसारिया यार जिन सां रिश्तो आहे रूह जो। टाइम आहे त मां ॻाल्हायां न त मां बसि कयां। साईं छा हुकुम आहे?
5 मिनट मां मौज़ू ठाहे असां 1.5 कलाक जो हिते 5 मिनट असां ॿेर वारा वॾा साईं अब्दुल करीम कुरैशी सब जो रहमतुल्लाह अलैह मूंखे अलाह साईं सादत बख़्शी मां साईं जन जी ख़िदमत में घणो रहियुसि पढ़ियो बि मां लाड़काणे आहियां हर हफ़्ते साईं वेंदा हुआसीं साईं जन जी ख़िदमत में साईं वरी सखावत बि कंदा हुआ कॉलेज जा शागिर्द डॉक्टर वठी वञूं साईं पोइ फ़क़ीरनि खे चवंदा बाबा अॼु डॉक्टरनि जो ॾींहुं आहे ख़ासि असां इनायत कंदा हुआ असांखे टाइम मिलंदो हो कंडियारे जलसे में वाइज़ फरमायूं हिकिड़ो गुनहगार शख़्स हो साल त यादि कोन्हे पोइ जॾहिं फोत पियो थिए घर वारी हुनजी हामिला ही उनखे वसियत कयईं त अलाह कंदो त मूंखे पुटड़ो ॼमंदो या जेको बि ॿार ॼमे सम्झ सां थिए मदरसे में साईं मौली साहब खे साईं कारी साहब खे ॾेई अचिजांइ त उन्हनि खे रब मिठे जो क़ुर पढ़ाए ऐं उन्हनि खे दीनी तइलीम ॾिए सम्झी वियो एतिरी ॻाल्हि हे त वीचारो वियो अलाह जी रज़ा सां हलियो वियो पोइ अफ़ाल जेके असांजा आहिनि हुते त कारवाई शुरू थी वई नंढड़ो ॼाओ घर वारी बि हुनजी नेक साॾिहा हुई जॾहिं सम्झ सां थियो नंढड़े खे वठी वञी साईं जन वटि छॾे आयो मदरसे में वठी असां ॿियनि वारनि वॾनि ॿुधायो साईं उनखे चयो त पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तव्हां बि खणी पढ़ो मानीअ ते त बिस्मिल्लाह कंदो त मानीअ ते बि न चयो त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब जी रहमत मुतवजह थी रब फरमायो त ए मलाइको हिन तां अज़ाब हटाए छॾियो हिन जे लाइ जन्नत जी दरी खोले छॾियो हिन जे लाइ जन्नत जो बिस्तरो विछाए छॾियो मूं रब जी रहमत गवारा नथी करे जंहिंजो बटड़ो रहमान रहीम रब जी सिफ़तुनि खे यादि करे मां उन जे पीउ खे क़बर में अज़ाब कीअं कयां साईं अचो भला 2 मिंट तव्हांखे ॾियूं भला मुंहिंजी महिनत नथा ॿुधो त तव्हां ई ॿुधायो मुंहिंजो तो गलो वेठल आहे तव्हां ॿिन्ही खे थो चवांसि जेके मुंहिंजे अॻियां वेठा आहियो पर मां भला वाइज़ बसि चयो तव्हां ई अचे भला ॿुधायो 2 मिंट तव्हां ई ॿुधायो मुंहिंजो तो गलो कोन थो हले मां ॻाल्हायां थो हिकिड़ो त वही थो वञे ॿियो साईं अॻे ई पियो थो अचे त हाणे तव्हां ई टाइम पोइ साईं जन हिकिड़ो शेर पढ़ियो साईं मूंखे अञा यादि आहे तव्हांजे करे यादि करे आयुसि इहो वाक़ियो ॿुधाए पोइ साईं हज़रत साईं अब्दुल करीम कुरैशी सब जो रहमतुल्लाह अलैह अल्लाह जे वलीअ जो नालो अचे फोत शुदा जो त सभु चवंदा कयो रहमतुल्लाह चओ मुबारक ॾियांव माना अल्लाह जी उन जे मथां रहमत हुजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो जेके अल्लाह जे वलीअ लाइ अल्लाह जे नेक बरगुज़ीदा मानहनि जे दर्जात जी बुलंदीअ जे लाइ जेको दुआ थो करे त इन दुआ करण वारे जूं अल्लाह ताला दुनिया आख़िरत जूं मुरादूं पूरियूं फरमाए थो छॾे अञा कहिड़ी मुबारक ॾियांव पोइ बि नथा चओ रहमतुल्लाह साईं फरमाया त या रब तू करीम व रसूल तू करीम साईं कुरैशी रहमतुल्लाह अलैह अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह तव्हां त ॾिठा ई कोन हूंदा ॾिठव या रब तू मूंखे ॾिस भला तेसि ताईं मां साईं जन जी ज़ियारत कई कि तो लोग जाते हैं कि अल्लाह का घर देखेंगे लोग जाते हैं कि अल्लाह का घर देखेंगे और हम इन देखने वालों की नजर देखेंगे इन साईं जन खे ॾिठो त भला मूंखे ई ॾिस मां बि साईं जन जी ज़ियारत कई या रब तू करीम व रसूल तू करीम सब मौलवी ईअं कंदा आहिनि या रब तू करीम व रसूल तू करीम सद शुक्र के हस्ते में मियान दो करीम असां ॿेर वारनि रहमतुल्लाह अलैह फरमायो ए रब तू बि करीमा रसूल बि तुंहिंजो करीमा सद शुक्र के हस्ते में मियान दो करीम रब जा लख एहसान करोड़े कुर्ब जंहिं अल्लाह ताला ॿिनि करीमनि जे विच में पैदा फरमायो हेॾा अल्लाह बि करीम हेॾा हुज़ूर बि करीम उमेद आहे त ॿिनि करीमनि जे विच में हू बेड़ा पार थी वेंदा हिकिड़ो मां लफ़्ज़ पोइ ख़तमु कयां टाइम मुंहिंजो पूरो थी वियो आहे मां चवां त अल्लाह बि करीम चओ सुभान अल्लाह हुज़ूर बि करीम क़ुरान बि करीम हीअ उम्मत बि करीम महबूब फरमाए जेको माण्हू अल्लाह जी रज़ा जे लाइ हिकिड़ो दफ़ो न सुभान अल्लाह थो चए ज़मीन आसमान जे विच में जेका ख़ला आहे एतिरियूं नेकियूं लिखाए अल्लाह ताला हुन जे नाम ऐं अमाल में दर्ज कराए थो छॾे या रब तू करीम ए रब तू बि करीमा
या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम। कुरान महबूब बिकरीमा फला उक़सिमु बिमा तुबसिरून वमा ला तुबसिरून इन्नहु लक़ौलु रसूलिन करीम। कई हाफ़िज़ बैठा है मत मुंहिंजा शागिर्द आहिनि, मुंहिंजो उस्ताद आहे, हाणे मूंखे परवाह ई कान्हे का, मां तक़रीर नथो ख़त्म कयां। अल्लाह बिकरीम, हुजूर बिकरीम, कुरान बिकरीम। चओ सुभान अल्लाह। फला उक़सिमु बिमवाक़िअन नुजूम व इन्नहु लक़समुन लौ तअलमून अज़ीम इन्नहु लक़ुरआनुन करीम। अल्लाह बिकरीम, रसूल बिकरीम, कुरान बिकरीम, ये उम्मत बिकरीम। फरमाई त वलक़द करमना बनी आदम। अल्लाह बिरहमत, हुजूर बिरहमत, कुरान बिरहमत, ये उम्मत बिरहमत। वरब्बुकल गफूर ज़ुर रहमह वमा, हुजूर अल्लाह फरमाए त वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। कुरान अल्लाह फरमाई वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। उम्मत दे लाइ फरमाए त फ़फ़ी रहमतिल्लाहि हुम फ़ीहा ख़ालिदून। बस वरी कॾहिं हयाती हुजे अचां त कॾहिं मां हुजूर जी रहमत, कॾहिं हिन जे बिना दावत जे हलियो वञा। आमीन त चओ यार। हुजूर जे सीरत ते अचे तकीर कयां, हुजूर जे शान ते अचे तकीर कयां। मूंखे 50 साल वाइज़ कंदे थिया आहिनि। घणा साईं? अक्सर वाइज़ मां फ़ज़ाइल क़ुरान ते कया या हुजूर जे सीरत ऐं शान ते कया। 50 मिनट तो मुझे हक़ है न साईं। कि न जब था न अब है न होगा मुयस्सर शरीके खुदा और जवाबे मोहम्मद। कहा है किसने कि सरदार अंबिया न कहो, कहा है किसने कि सरताज औलिया न कहो। यही है फलसफा कुल इन्नमा अन बशरुन, खुदा के बाद सभी कुछ कहो खुदा न कहो। हेॾे से इमाम जी तकीर कई, पोइ मौलवी पहिरां त वारो कोन पाले। अलाह जो शान अहिड़ो थींदी अॼु तव्हां सां थियो हिकिड़ो ई मौलवी न हुजे मूंखे वारो लॻी वियो। तकीर जो मां शुरू कई त मां बस ई न कयां। सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह लाउड वारा ईअं गश मां तकीर बस अॼु सैयद जे पिया चयो मां निमाज़ पढ़िजो। वरी मूंखां बि ज़बान मां वही इहो त तेसि ताईं बसि न कदो जेसि ताईं लाउड नथा खणो त हिकिड़ो सच में लाउड खणी हली। लाउड जो खड़ो ने आगे में बस क्या कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी। बे दफ़े से तर्जुमो युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम। इन्हनि खां सिखियो आहे साईं, साईं मोहम्मद मूसा जी महिरबानी हुजे। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाहु व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। मन युतिइर रसूल फ़क़द अता अल्लाह व मन तवल्ला फमा अरसलनाका अलैहिम हफ़ीज़ा। अॼु अचे वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाहि वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अन्फुसहुम जाऊक फस्तग़फरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। वमन युतिइल्लाह, सॼे क़ुरान जो आयत साईं पूरी आया 5 मिंटनि में सुभान अल्लाह थींदी। वमन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। नक्शे कदम नबी के हैं जन्नत के रास्ते, अल्लाह से मिलाते हैं सुन्नत के रास्ते। मैं तो खुदावंद की जुस्तजू करने वाले बवक्त तहज्जुद वुज़ू करने वाले, अगर दूर है तू मोहम्मद के दर से खुदा को मनाने की कोशिश न करना। अल्लाह ताला मुझे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। जिन अल्लाह वारनि बुज़ुर्गनि मरहूमिन जे ईसाले सवाब जे लाइ प्रोग्राम रखियो वियो, अल्लाह ताला हुन जा दर्जात बुलंद फरमाए।
जन्नतुल फिरदौस में आला मक़ामात नसीब फरमाए, उन्हनि जे जमी हसनात खे अल्लाह ताला क़बूल फरमाए। थोरियूं थकियूं जे कमी बेशियूं आहिनि सयात खे बि अल्लाह ताला माफ़ फरमाए ऐं नेकिन में तब्दील फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फरमाए। जिन दोस्तनि हे प्रोग्राम रखियो अल्लाह हुननि खां राज़ी थिए, उन्हनि जे जान माल इज़त ईमान औलाद जी अल्लाह ताला हिफ़ाज़त फरमाए। जमी मदारिस जमी मसाजिद ख़ानक़ाहुनि खे अल्लाह ताला क़यामत क़ाइम ऐं दाइम फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जी हिफ़ाज़त फरमाए। ख़ुसूसन हिन मदरसे जूं जेके बि ज़रूरियात आहिनि अल्लाह ताला पंहिंजी ग़ैबी मदद सां पूरियूं फरमाए। अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे दुनिया आख़िरत जूं भलायूं नसीब फरमाए। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी सची मोहब्बत ऐं ताबेदारी नसीब फरमाए। जीअं हिते गॾु वेठा आहियूं ईअं अल्लाह करे तव्हां ऐं असां बैतुल्लाह में गॾु हुजूं। मिठे मुहम्मद रसूलुल्लाह जे रोज़े अतहर ते गॾु हुजूं। मिठे मुहम्मद रसूलुल्लाह जे शफ़ाअत जे झंडे हेठां गॾु हुजूं। महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे हौज़े कौसर जा जाम अल्लाह ताला तव्हां ऐं असां सभिनी खे नसीब फरमाए। महबूब जेकी उम्मत जे लाइ भलायूं घुरियूं तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला उहे सभई भलायूं नसीब फरमाए। जिन शुरूर खां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा पनाह घुरी अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे उन्हनि सभिनी शुरूर खां महफ़ूज़ फरमाए। उलमाए अहलुल्लाह जे बयानात खां अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे मुस्तफ़ीज़ फरमाए। आमीन त चओ हाणे बस्तो कयां यार। ऐं जेके फ़रमूदात उलमा अहलुल्लाह जा बयान ॿुधूं अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पछाड़ी भेटाई असां बसि कयां साईं साईं ॿधो हथ सेके चतो सरतियूं दुआ कयो मित अॻियां छा लवणा, सरतियूं दुआ कयो मित अॻियां छा लवणा, धिकारे न छॾनि अथम एब घणा, किथे रुली न मरां महबूबनि जे मेड़ में। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।